नाज़िर सीता रोड में सिविल सोसाइटी तरफा शहर में सरकारी लाइब्रेरी न मिलने खिलाफ एहतजाज कया वियो आहे। ॾिसूं था अजहर मेमर जी रिपोर्ट। जी नाज़रीन जी असां मौजूद आहियूं हींअर सीता रोड प्रेस क्लब वटि उते सीता सर्जन फोरम तरफ़ां हिकु ताक़त जो मुज़ाहिरो करे पब्लिक लाइब्रेरी जी घुर कंदे इन्हनि जेको आहे शहर जे सियासी समाजी तौर उस्ताद इंसाफ़ सां गॾिजी हिकु भरपूर जेको आहे वॾी जेको आहे रैली कढी प्रेस क्लब वटि पहुता आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हियूं कयूं पंहिंजा मिरान टीवी सां वीचार कीअं पिया वठनि। स्टूडेंट डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां कढी वई आहे। हिन रैली जो सिर्फ़ु हिकिड़ो मक़सदु आहे त सीता रोड में हिकु सरकारी लाइब्रेरी क़ाइमु कई वञे ऐं त जीअं सीता जा नौजवान होटलुनि ते वेहण बजाए घिटुनि में घुमण जे बजाए रांदि खेॾण जे बजाए लाइब्रेरी में अची वेही पढ़नि ऐं पढ़ी करे वॾा ऑफिसर थियनि त जीअं इहो सीता जो नालो रोशन कनि। जीअं त अॼु असां सीता सर्जन फोरम ऐं स्टूडेंट्स डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन गॾिजी करे हिकु सीता रोड जे अहम मसइले खे हल करण लाइ निकिता आहियूं। असांजो जेको मेन ऐं साफ़ चिटो मौक़िफ़ आहे उहो आहे पब्लिक लाइब्रेरी जो। दुनिया जा तरक़ी याफ़्ता मुल्क जेके पाण खे तरक़ी याफ़्ता सॾाइनि था ऐं आहिनि बि उन्हनि शागिर्दनि खे फुल सपोर्ट ॾेई फुल सहूलियतूं ॾेई इन मक़ाम ते पहुचायो आहे त उन्हनि जा शागिर्द एतिरा टैलेंटेड थी विया आहिनि जो ॾींहों ॾींहुं तरक़ी कंदा था वञनि। सीता रोड खे काफ़ी अरसे खां वठी हिकु पब्लिक लाइब्रेरी न आहे जंहिंजे सबबु सीता रोड जा जेके नौजवान आहिनि होटलुनि ते स्नूकरनि ते गेमुनि ते पंहिंजो वक़्तु ज़ियान कनि पिया। असांजो सिंध हुकूमत खां DC दादूअ खां मुतालबो कयूं था त असांखे हिकु पब्लिक लाइब्रेरी ॾिनी वञे। हिकिड़ा निसाबी किताब आहिनि, हिकिड़ा समाजी किताब आहिनि। असांखे सॼी दुनिया जा किताब पढ़णु खपनि, उन जे लाइ लाइब्रेरी तमामु ज़रूरी आहे। जीअं त सीता रोड में लाइब्रेरी न हुजण जे करे केतिरा ई नौजवान होटलनि ते स्नूकरनि ते शाखुनि ते वाहन ते पंहिंजो क़ीमती वक़्तु विञाए रहिया आहिनि। उन जे लाइ असांखे सीता रोड में लाइब्रेरी तमामु ज़रूरी खपे जंहिंमें निसाबी किताबनि सां गॾोगॾु दुनिया जा ॿिया जेको आहे सो लिटरेरी जेको किताब मुहैया कया वञनि जिते शागिर्द पंहिंजे ईंदड़ मुस्तक़बिल जूं तयारियूं कनि। सर्जनहार फोरम इहो फ़ैसिलो कयो आहे त हर हफ़्ते आचर जे ॾींहुं असां पंहिंजे रैलियुनि जो सिलसिलो उन वक़्त ताईं जारी रखंदासीं जेसीं ताईं सीता रोड के का पब्लिक सरकारी लाइब्रेरी नथी मिले। असां पोड़ा बीमार सीमार हूंदे सूंदे असां मरण घड़ीअ ताईं साथ निभाईंदासीं। असां लाइब्रेरी वठंदासीं ऐं मुकमिल लाइब्रेरी मिलणु खपे। जी नाज़रीन जीअं त तव्हां अॻुवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुन जो चवणु हुयो त असांखे सीता रोड खे जेको आहे निजी जेको आहे उहा सरकार तरफ़ां लाइब्रेरी ॾिनी वञे। कैमरामैन ज़ैन समूह सां गॾु अज़हर हुसैन मेमन, सीता रोड, मिरान टीवी।